वफ़ाक़ सिंध जे हक़नि ते 229 अरब रुपयनि जो धाड़ो हयो। FBR जी नाकामी कोरोना ते भरण ग़लति आहे। हुकूमत पंहिंजी नाअहली कोरोना पुठियां लॻाई रही आहे। बजट तक़रीर दौरान गोड़ करे ऐवान जो माहौल ख़राब कयो वियो। ॿुधायो वञे त आलमी उॾामूं ऐं सरहदूं कंहिं बंदि कयूं। इमरान खान इल्ज़ाम हयो त लॉकडाउन मुराद अली शाह कयो। इहो ई वज़ीर आज़म आहे जंहिं लॉकडाउन जी हिमायत कई। पर वज़ीर साहिब मुराद अली शाह जी पोस्ट बजट प्रेस कॉन्फ्रेंस चई सभु फ़ैसिला इस्फ़ाक़ राय सां थिया त पोइ इल्ज़ाम मूं ते छो पिया लॻाया वञनि। वज़ीर आज़म जी ज़ाती राय ते अमल जो पाबंद न आहियां। सिंध जे गवर्नर ऐं ॿियनि जमायतुनि जी मुशावरत सां लॉकडाउन कयो। वज़ीर आज़म ॿुधाए त छा हिन जी यादाश्त कमज़ोर नाहे। कराची जे कोरोना वायरस मुतासिर इलाइक़नि में अॼु शाम खां सख़्त लॉकडाउन जो ऐलान। नोटिफिकेशन जारी। लांडी, शाह फैसल, खारदर, नी मार्केट, मली टाउन, मेट्रो, यूसी सदर 8, बंस रोड ऐं ॿियनि इलाइक़नि में लॉकडाउन थींदो। नोटिफिकेशन मूजिबि मुकमल लॉकडाउन अॼु शाम 7 वॻे खां 2 जुलाई ताईं हूंदो। लॉकडाउन वारनि इलाइक़नि में वापारी सरगर्मियूं मुअतल हूंदियूं। खाधे पीते जी शयुनि जा दुकान ऐं मेडिकल स्टोर खुलियल रहंदा। मास्क पाइण लाज़मी हूंदो। कंहिंखे बि अचवञ जी इजाज़त न हूंदी। पब्लिक ट्रांसपोर्ट ऐं ॿियनि सवारी ते पाबंदी हूंदी। लॉकडाउन वारनि इलाइक़नि में होम डिलीवरी जी इजाज़त न हूंदी। लॉकडाउन जी भनकड़ी करणनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। डॉक्टर इमरान फारूक कत्ल केस में समूरनि जवाबरनि खे उम्र कैद जी सज़ा। ख़ालिद शमीम, मौज़म अली ऐं मोहसिन अली खे उम्र कैद जी सज़ा ॿुधाई वई। दहशतगर्दी टोड़ अदालत जे जज शाहरुख अर्जमन केस जो फ़ैसिलो ॿुधायो। अदालत टिनी जवाबरनि खे 10-10 लख रुपया ॾंड जी सज़ा बि ॿुधाई। वफ़ाक़ी हुकूमत जो BNP सरबराह खे परचाइण जो फ़ैसिलो। वज़ीर आज़म जी हिदायत। हुकूमती कमेटी BNP सरबराह अख्तर नीगल सां ॻाल्हियूं कंदी। मुल्क में कातिल कोरोना वायरस जूं तबाहकारियूं जारी। वायरस विझे वधीक 118 मरीज़ फौत। फौतुनि जो अंक 3093 थी वियो। 24 कलाकनि दौरान 5358 नवां केस ज़ाहिर। वबा सफलनि जो अंग 1,60,118 थी वियो। सिंध में 59,993, पंजाब में 60,138, KPK में 19,613, इस्लामाबाद में 9,242, गिलगित बल्तिस्तान में 1,164। सॼी दुनिया में कोरोना वायरस जा हानिया जारी। वबा हिन वक़्त ताईं 84,40,000 खां वधीक माण्हुनि खे पंहिंजी लपेट में आणे छॾियो। कोरोना वायरस 4,51,000 खां वधीक हयाती विड़काए वरितियूं। अमेरिका में मुतासिरनि जो अंग 22,34,000 खां वधीक थी वियो। ब्राज़ील में 9,60,000, रूस में मुतासिरनि जो अंग 5,53,000 खां वधीक थी वियो। हिन वक़्त ताईं 44,14,000 खां वधीक माण्हू वबा ते सोभ मारण में कामयाब रहिया। कश्मीर में इंतजामिया कोरोना वायरस जे वधंदड़ केसनि बावजूद चौपाए माल जी पिड़ी खोलण जी इजाज़त ॾेई छॾी। रेलवे स्टेशन भरिसां माल पिड़ी ते हज़ारे मालूमनि जी भीड़। समाजी दुखी मुकमल नज़रअंदाज। कोरोना वायरस जे केसनि वधण जो ख़दशो। इस्लामकोट में माल जी पिड़ी लॻाई वई। हज़ारे माण्हुनि जी पीए लथल। कोरोना वायरस पकड़जण जो ख़तरो। इंतजामिया गाइब। माल जी पिड़ी में ईंदड़ माण्हुनि SOPs खे विसारे छॾियो। शिमरी वेझो आठरा मोरी में ढगी खे पाणी पियारण तां नीगर ते तशदुद। राजन मुनवर ऐं गुलाब दायरी पुट खे तशदुद जो निशानो बणायो। नीगर जे वालिद जो इल्ज़ाम। पुलिस नीगर खे इलाज जो लेटर ॾेई छॾियो। बाक़ी जो केस दाख़िल न थियो। मेज़बानियां करो जी। जो तोहफा चाहते हैं मेज़बान, सच्चे मेज़बान जी, सच्ची सुनिया। नो बहाना। क्लास ब्यूटी कलर टैल्क, ये मेरा स्टाइल है। एनाटॉमिकल फिटिंग और एक्स्ट्रा एब्जॉर्बेंसी के साथ
सबसे अच्छा, सबसे बेहतर बोरा पापा बेबी डायपर। 1166 पर कॉल करके उनको मदद दें। यही कोरोना को रोकने का तरीका है। दमदार और कड़क मसाले, टपाल तेज दम, अब और भी बेहतर लगे ठा करके।